खगा खगा तोसा आया तोसा बे हिन बाटे के थी समझाया चाची दंबू कांदी कद मुके बात तो न चांदी कद ना मुझा सिकील था मिठड़े ने बोलण वारा मां अगते तोखे बातो न चौंदस अबा। अम्मा ओ अम्मा तू अजा गालहाण के छड हाने इहो बुधाए त हिनन बिनन के किथे कम धंधे ते लगायूं जेके 2 रुपया आंदा आसी उहे भी खत्म थी विया हाने जे कदे बेरोजगार रहया न बडीए त भुख ही मरी विंदासी। खैरा जे सिर दे खैर होजे अमर मुझे सोच मो छा थी दो अमर कम के दुनिया में खुटा त कोन हन के पर जे हे ने भागा करे धंधे धाड़ी जी कननी अमर मुझे अजाई सोच मो छा थींदो अजायो पजायो मां पाजे कीमती दिमाग ते इहो बार विझणो नथी चाया। ओ खेरा खेरा अरे तुझे यो कीमती दिमाग जेको है ना असा के करी जरूर खड्ड में विझंदो खड्ड में ओए रे दिमाग है न भूख थायो हाने ये दंद न ठकाए तखा के वांगर भनी बैटरी कया न फदो हल्लो दे कानून सख्ता बा। अम्मा मां त चवाती त बचाए के गडे गाडो वठी ता दियूं 100-200 रोज कमाए इंदो पो त वावा ते विंदी यो त मुंजो पुरानो कम आ डेली 400 कदी इंद से अबा जे एडी कमाई आ त पो हिकु गाडो छो बथा वठाऊं पिया। अरे शर्म कर का लज्जधार तू गाडो वाहिंदिया मानू मुटे खिलंदा कोन बाबा गाडो अम्मा कोन वहाईंदी पो अमा दे गाडे जी केड़ी जरूरत आ खैरा जे सिर दे खैर होजे अबा ट्रकियूं छा गडह गाडो छा रुगो गडह हथ अचे न मुखे त मां चवां थी बंझू ढोरायांस हा मां को गाडो वाहिंदुसा कदा जी केरी तनो था पाना मोतुआ पाना ते धोई ते अरे पतरानो मत करे इज्जत कर अरे घर बैठे जाटरू आ न्याणू आ तो बुढ़ी मरड़े न्याणे का बुढ़ी मर अहिड़ी ज़िंदगी खां त मौत बहितर आहे। सॼी उमिरि मोर बाबा जो निमक खाधो ऐं हुनजी मौत खां पोइ ॻोठी छॾे भॼी न आयुसि। जेकर वेहण जी सह नाहे त हक़ जो आवाज़ उथारींदे मरी पवां तॾहिं बि मयारी न थिया हा। जेकर ईअं ई दर बदर भटकंदे मौत अची वई त मरण खां पोइ मोर बाबा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। हा मूंखे कुझु न कुझु करिणो पवंदो निमक जो हक़ अदा करिणो पवंदो। इन चजे गई ते छो थी आई अम्मा गरम वेण काथे थी दे चौहानी करो वही बा घुमो फिर पर जान न कजो बाबा खर्ची तो देई वन कोई हा गाल कर खर्ची वठल आयो आ अचे बिया मोटा दी जा मुके माके चौ हे कर शायद पुट हिन के 10 रुपया दी जा हलो हल निकरो हलो अरे हाल बन न भला सो खाई हो ही रुको साईं जेकर मुझे पुटन जी थोड़ी सार लांदो त तव्हां जी मुझे मथां वॾियूं महिरबानियूं थींदियूं। हाँ बाबा छो न मां अॼु ई शहर वञी हुननि जी आज़ादी लाइ कोशिश कयां थो ऐं जे 2 रुपया ख़र्च बि आया करे वठवा का ॻाल्हि कान्हे ठीकु आहे न। जमाल तूं डिॼ न वॾेरे ताईं ॿिए बि ॾिठियो सन पर अहिड़ा भला वॾे रही 10 लख ख़र्च थी वञनि न कंधकूं ईअं न करे सही ओधर ते। हाँ जमाल बाबा यार असां त मोहबती माण्हू आहियूं कुर्ब वारनि जे अॻियां कुझु ई कोन उन्हनि जे अॻियां त असांजो सिर बि हाज़िर आहे बाक़ी जेको अड़ी करे त उनखे बख़्शऊं बि कोन अहिड़ो अशर कयूंसि जो दर धणीअ बाॾाए इल्तिजाऊं करे त मुंहिंजा मौला दिलावर खान जे घर खां बचाए असांखे कंहिं ट्रक डॉलर जा रेल हेठां ॾेई छॾ
पर इन ज़ालिम खां बचाए असांखे मौत ॾेई छॾ, मौत। हाणे त असांजा फट बि चीचलाइनि था, पर असां अहिड़ा माण्हू आहियूं कोन। असांजे लाइ त ईअं असांजा दुश्मन सोचींदा आहिनि। बाबा, तव्हां त मुंहिंजा सजण आहियो, सजण। ऐं सजणनि लाइ त दिलावर जो सिर बि हाज़ुर आहे। ही त मूसा ख़ान खां बि वधीक ज़ालिम पियो नज़र अचे। हिन जो ॿियो रूप त मूंखे नज़र ई कोन आयो। हिन खां थोरो पासो रहणो घुरिजे। मूसा ख़ान खां त बची निकितासीं, पर हिन जे अज़ाब हेठां आयासीं त पोइ ख़ुदा ई बचाए। ॾिस जमाल बाबा, मां मोहबती माण्हू आहियां। तूं हरू भरू पंहिंजे दिल में विसविसा न विहार। हे सभु कुझु त मां तोखे आथत ॾियण लाइ चयो त मूसा ख़ान हिते तोखे कुझु बि नथो करे सघे। मां त मूसा ख़ान खां बि 2 हथ अॻिते आहियां, पर दुश्मननि लाइ तूं ख़ौफ़ न कर। अरे बाबा, तूं त असांजो सजण आहीं, ऐं सजणनि लाइ त असांजो सिर बि हाज़ुर आहे। मां अॼु ई शहर वञी तुंहिंजे पुटनि जे लाइ कोशिश कयां थो, ऐं जेकर 2 रुपया ख़र्च बि थिया त बाबा करे वठबा। तव्हां भॻा त कोन था वञो, हिते ई आहियो। ख़ौफ़ न कर, मां मोहबती माण्हू आहियां, ऐं मोहबत वारनि लाइ त असांजो सिर बि क़ुर्बान आहे। छा इरादो आहे मजू? अदा आचर खे ॻोल्हण खां पहिरियां मूसा ख़ान खे हली ख़तम कयो। मूसा ख़ान खे ख़तम करणु एतिरो आसान न आहे मजू। दुश्मन थी मूसा ख़ान खे ख़तम करणु मुश्किल आहे अदा, पर उन जो सजण थी मूसा ख़ान खे मारणु तमामु आसान। छा मक़सदु आहे तुंहिंजो? अदा ओ ताक़त मूसा ख़ान ऐं मुजीब आहे। हल त ॿिन्ही खे पूरो करे अचूं। मूसा ख़ान जी मौत जो ॿुधी संदसि पुट बि अचण जी ज़रूरत न कंदा। मूसा ख़ान जे केस जी पोइवारी अगरि न थी त कुझु ॾींहंनि में पुलिस जो ज़ोर ई ख़तम थी वेंदो। न मजू न, पुलिस जो ज़ोर एतिरो आसानी सां कोन टुटंदो। हूअं बि कहिड़ी ज़िंदगी सुखी पिया गुज़ारियूं, सूरनि में दायूं, वधीक सूर अदा बर्दाश्त करे वेंदासीं, पर हिकु ज़ालिम जो ख़ात्मो करणु लाज़मी आहे। ऐं ॻोठ मथां ॾमर बि लही वेंदो। पोइ हल त अदा इहो हींअर ई कमु करे अचूं। ॾिस मजू, तकड़ करे कमु न कजां। मूसा ख़ान ते वार करण खां पहिरियां ई इहो सोचजां त मुंहिंजी मार में हुजे, पोइ मूसा ख़ान मथां वार कजां, न त ॿई नुक़सान में वेंदासीं। पहिरियों मुजीब खे छो न ख़तमु कयूं, पोइ मूसा ख़ान हथे ख़ाली हूंदो, उनखे मारणु तमामु आसान आहे अदा। मजू, इहो कमु ख़्याल सां करणो पवंदो। ज़िंदगी जी रिस्क आहे, जे हू बची विया त असां न बची सघंदासीं। तुंहिंजी दुआ खपे अदा। उते हलण सां सिर्फ़ु तूं इशारो कजांइ, हिक इशारे सां मुजीब जो सीनो ई पुरून करे छॾींदुसि। सच मजू, जेसि ताईं हिननि जा भाइर बणिजी हिन जी बगल में बंदूक न हणंदासीं, एसि ताईं इहे ज़ालिम ख़तम कोन थींदा। पोइ सोची छा थो अदा? हल त हींअर असां हिन जो कमु तमामु करे अचूं। हींअर न मजू, राति हलंदासीं, राति। जेॾी महिल मूसा ख़ान ओताक जे खुलियल अंगण ते वेठल हूंदो आहे, उन ज़ालिम खे टोड़ाए मारण मां मज़ो वठणो आहे, जीअं उनखे ख़बर पए त ग़रीबनि जो रब्त कीअं वहाइबो आहे। ॾिस पंहिंजी मौत खे ऐं महसूस कर उनजी दहशत खे, त उनजी मौत केतिरी भयानक थींदी आहे। चइबो त मूसा ख़ान जो रत चखण जे लाइ अञा असांखे इंतज़ारु करणो पवंदो। हा मजू, अॼोकी राति इंतज़ार कर। मूसा ख़ान जी रत चखण त छा,
पर मूसा खान जी रत जा प्याला भरे पियंदा थी। रुस्तम खान, हिन में तुंहिंजो कहिड़ो कमु हो? मां खानो सां मिलण थो चाहियां ऐं खानो जे ठिकाणे जी मूंखे ख़बर कोन्हे का। मूं हिन खे उन ॾींहुं खानो सां गॾु ॾिठो। उन सां तुंहिंजी दुश्मनी त कान आई, पोइ तोखे ॾिसी भॻो छो? इन करे जो इहे खानो जा दोस्त मूंखे खानो जो ॾसु ॾियणु नथा चाहिनि। पोइ तूं छा कंदे? उन्हनि खे मूं पे डर ॾिनी, पर हाणे उन्हनि जी रस्ता रोक करणी पवंदी। इहो वरी हाणे तोखे किथे थो हथ अचे? हथ ईंदो असद। असद हू मूंखे ज़रूर हथ ईंदो, छो जो हुनजो ॻोठ हिन ई तरफ़ आहे ऐं हुनजो ही गस आहे। हर ॿिए या टे ॾींहं हू खानो सां मिलण ईंदो आहे। ॿ दफ़ा हू मूंखां भॼी वियो आहे। टियों भेरो मां बि हुनखे भॼण जी मोहलत कोन ॾींदुसि। हाणे ॾिसां तू रुस्तम खान जी पहुच खां केतिरो थो वञे। रुस्तम 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 हाणे उनखे सबक सेखारणो पवंदो। मूं त घणो ई दरगुज़र कयो त मुड़ी वञे, पर न यार, हू त अची असांजे घाटे में पियो आहे, घाटे में। हाणे जेसि ताईं उनखे सबक न सेखारींदासीं, उनजा कदम वधंदा रहंदा। खानू अञा न, सिर्फ 2 ॾींहं सब्र कर। हाणे हिकु ॾींहुं बि सब्र न आहे करणो। ये तकड़ कई
त असांजो ठहियल प्लान बिगड़जी न वञे। कुर्बान वञे अकबर सही थो चवे, 2 ॾींहं वारो प्रोग्राम बिगड़जी न वञे। हाँ खानो हाणे सिर्फ़ 2 ॾींहं सब्र खां कमु वठि। ऐं सुभाणे शाम जो गाॾी बि फुरणी आहे। कुछ कोन थींदो अकबर, कुछ कोन थींदो। उन जे माण सां न आसमान फाटंदो ऐं न ई ज़मीन में ज़लज़लो ईंदो। जेकर हिन वक्त कुछ भी कयोसीं न त पुलिस जरूर चुरपुर में ईंदी। कुर्बान वञे असां बि नथा चाहियूं त का पुलिस में चुरपुर अचे। कम सुकून सां करण लाइ खानो। ठीक आहे शेरल, तू चवी थो त मां ख़ामोश रहां थो। ही ॿियो चक्कर आहे रुस्तम तो मथां हला कई आहे। मूं मथां इन जे करे हला कई अथई जो मुंहिंजो पंध उॾहे आहे ऐं हू निभागो मुंहिंजो अॻु वठी बीठो आहे। पोइ शेरल असां तरफ़ हाणे घटींदो कर। कुर्बान वञे सुभाणे त शेर लॻे हर हाल में हिते अचणो आहे। ठीकु आहे, पोइ शेरल मां 2 ॾींहं हथ कढूं ई कोन था। कमु करे पोइ शेरल मां हथ कढंदासीं। सुभाणे हर हाल में गाॾी हथ करणी आहे। सुभाणे गाॾी बि हथ कंदासीं ऐं उन सां गॾु मूं ड्राइवर खे बि चई छॾियो आहे जेको पंहिंजो दोस्त आहे, दोस्त उहो बि अची वेंदो। शाम धारे गाॾी फुर करे ठिकाणे ते हली बीहारींदासीं ऐं ॿिए ॾींहुं सेठ सुलेमान जे मथां हली हला करे बीहंदासीं। हा खानू जाइ वारदात खां अलावा ॿी गाॾी? उहा गाॾी पंहिंजी जाइ ते बीठल हूंदी। मूं गाॾी जो पूरो बंदोबस्त करे छॾियो आहे। सिर्फ़ अॼोकी आहे, गुज़रण ॾियो। सुभाणे ॿिए ॾींहं जो पक्को बंदोबस्त करे छॾियो आहे, पक्को। रुस्तम भी हिते वते थो, खानू भी हिते आहे ऐं जब्बार वारा भी आज़ाद थी विया आहिनि। रिज़क किथे जब्बार वारा रुस्तम सां मिली असां मुतलिक राज़ न खोले विया आहिनि। उहे या ॿाराणी न कंदा। मोहतार साईं थी सघे ॿाराणी करे विझनि। ॿाराणी कयूं त बचंदा भी कोन ऐं ॿी ॻाल्हि त उन्हनि खे अञा इहा ॼाण भी कोन्हे। हलो पुट कमाल खान, सुभाणे अचो पिया। पुट मां तोसां पोइ ॻाल्हायां थो। वेहो जब्बार वेहो। न वेहो कोन था। पोइ ॻाल्हि कयो, कहिड़ो कमु आहे? कम न कम त को ख़ासि कोन्हे। सम्झां थो त तव्हां का ख़ासि ॻाल्हि पिया कयो, वरी ॿिए चकर ईंदासीं। रेसा मूं इन्हनि ॿिन्ही भाइरनि जे अख में शैतान जो वार ॾिठो आहे ऐं जॾहिं बि मूंखे शैतान जो वार ॾिसण में आयो आहे त उन मां को न को नुक़सान ज़रूर रसियो आहे। इहा ॻाल्हि बि सही आहे मुजीब, पर अॼु ई आया ऐं बग़ैर मक़सद बयान करण जे हलिया विया। इहा ॻाल्हि सम्झ में न आई। हाणे इन्हनि मथां बि नज़र रखणी पवंदी। बाक़ी मां छा जे लाइ वेठो आहियां बाबा? हुकुम कयो त सुभाणे खां वठी हिननि जो पीछो शुरू कयां। उनजे पीछे करण खे बंदि करणु। सुभाणे मुंहिंजी फैमिली अचे पई, उनखे वठी अचण जो बंदोबस्त कर। बाबो हो त गाॾियुनि ते अची वेंदा, कोई परेशानी छाजी आहे? अड़े ॿाहिरि जेका बाहि भरियल आहे, ख़ुदा न करे जो उनजे वर चढ़ी वञनि त। रेसा सां पंहिंजो बंदोबस्त कयो ऐं अच वञ कई त खानू वारनि खे शक पइजी वेंदो, पोइ हू बि पंहिंजो बंदोबस्त कंदा। असां ई हुननि जी ॾेवठ में किथे नंढे रह सघे नुक़सान न पहुचे। पोइ तुंहिंजी मर्ज़ी त असां को बि बंदोबस्त न कयूं, ईअं न? हा रेसा, खानू वारनि खे कहिड़ी ख़बर त सुभाणे तव्हांजी फैमिली अचे पई। बोतार बाबू
मुजीब सही तो चवे ऐं जब्बार वारा जेको कुछ ॿुधी विया उन्हनि खे बि शक पइजी वियो हूंदो। पोइ जब्बार वारनि खे सुबुह साण ई घुराए पंहिंजे उताक में वेहारे छॾियो ऐं चवनि त तव्हांखे कंहिंसां मिलाइणो आहे। सुभाणे जीअं मुंहिंजो पुटु कमाल खान अचे त हुन सां मिलाए रवानो करे छॾियानि। बज़ार बाबा इन खां वधीक को ॿियो तरीक़ो? त पोइ सुभाणे इहो कमु तुंहिंजो आहे। जब्बार ऐं मज्जू खे हाणे हिते विहारे छॾिजांइ। जेसि ताईं कमाल खान न अचे उन्हनि खे हितां वञणु न ॾिजांइ। बेफ़िक्र रहो बाबा साईं, ॿिन्ही खे चिचुड़ जियां चिंबड़ी वेंदुसि। वाह रेता वाह, बगैर कुछ करण जे ईअं ई वापसि मोटी आई। ॾिठो ई कोन त मुजीब अची असांजे पोयां बीह रहियो। अदा त तोखे बि फ्री बंदूक करण में कहिड़ी देरि लॻे आ। ॿार नथी मज्जू, ॿार नथी। न ता न, मां हिते वधीक इंतज़ार नथो करे सघां। मां सुभाणे ई हितां निकिरी वेंदुसि। न त काॾे वेंदे? आचर जी ॻोल्हा ते। मूसा खान खे पोइ बि ख़तमु करे सघूं था, पर आचर खे ॻोल्हे अधीअ खे हथु करणु लाज़मी आहे। ईअं न त माण्हू पियो थकूं हणंदा वतन, चवनि त भेण भॼी पई अथनि, पाण नेड़े ते टोपी रखी था घुमंदा वतन।